शायद हिकिड़ो वकील वञी कुंवार खां पुछियो नालो कारू पुट गुले जो 50 रुपया मार सां गॾु मुड़ुस करे क़बूल की कि न हलो वञो पुछी कारू पुट गुले जो हक़ मार 50 सां तो निकाह में मुड़ुस करे क़बूल कयो। अड़े वाह छा थी करे कारू पुट गुले जो हक़ मार 50 सां तो निकाह में मुड़ुस करे क़बूल कयो। बाबा ना थी करे ठीक है चल छोरी तो ना थी करे बाकी कुंडे में कान यार करेंगे। हेलो हेलो ना थी करे छोकरी ना थी करे हां बा ना थी करे हां हां हेलो 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 छोरी जाई ना कही थी छोरी इसी में ना कर अल्लाह मन पगची तेरन ते इसा कर ए जुल्म न कर उन जो भत रद न करे खुदा जो वास्तो थी ए पगची पेरन ते हां कर खुदा जो वास्ते बस हाँ हाँ वालेकुम सलाम बाबा चाहती हो हाथी 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 बा अदा निकाह पढ़ूं पढ़ो गोटा निकाह पढ़ूं अब तू पंहिंजी न्याणी यूनसा नालो कारू पुट गुले जेके ज़ाल करे ॾिनी बा ज़ाल करे ॾिनी अब तू यूनसा धीउ वंगू जी ज़ाल करे क़बूल कई अब दुआ गुरु ला 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 घोटा मुबारक हो दीदा अरे अजरक खंडा जो घबरा ना अरे चाचा उब तो की तो पाराई सुपा तो ये पारा बो बात ही ना ने आस्ते बहु है ना Stop.